हिंगोरजा मां खे ख़बर ॾींदा हलूं। ब्यूरो चीफ सिंध हुब अली झांगर जी रिपोर्ट मुताबिक़ हिंगोरजा पेट्रोल पंप माप घटिजण लॻा। पाकिस्तान में ताज़ो पेट्रोलियम मसनूआत जूं क़ीमतूं घटि थियूं आहिनि। पेट्रोल 285 रुपया फी लीटर हली रहियो आहे ऐं पेट्रोल पंप ते पेट्रोल 10 लीटर मां 1 खां 1.5 लीटर घटि मिलंदो आहे। तक़रीबन 100 लीटर पेट्रोल मां पेट्रोल पंप मालिक 10 लीटर जे लॻभॻि या उन खां वधीक जी हेराफेरी कंदा आहिनि। हिंगोरजा में पेट्रोल 286 रुपयनि खां 290 रुपया फी लीटर ताईं हली रहियो आहे। माप कंदा त फी लीटर में वॾो फ़र्क़ु थींदो। ईअं ई 10 लीटर मां हिंगोरजा में तक़रीबन 1.5 लीटर जी हेराफेरी कई वञे थी। आला अख़्तियारियूं नोटिस वठनि। छोजो ज़िलई इंतज़ामिया खैरपुर मीरस तोड़े तालका इंतज़ामिया सोबो दौरो बिल्कुलु नाअहल आहिनि। उहा उन्हनि जे वस जी ॻाल्हि नाहे। उहे हर करप्ट कम में मुलविस आहिनि। आला अख़्तियारियूं नोटिस वठनि ऐं पेट्रोल पंप मालिकनि ख़िलाफ़ सख़्त तरीन क़ानूनी कार्रवाई करे उन्हनि जा पंप सील करण सां गॾु उन्हनि खे सज़ा ॾियाराइनि।